सिंध में जिते फ़िक्री लिहाज़ खां जेतिरा वॾा नाला ऐं अज़ीम शख़्सियतूं मौजूदु आहिनि उते सिंध जे आर्ट मुसवरी तोड़े मुजसमा साज़ीअ में ज़फ़र काज़मीअ जो बि पंहिंजो मक़ाम ऐं सुञाणप आहे। ज़फ़र काज़मी उहो पहिरियों सिंधी मुसवर चित्रकार ऐं मुजसमा साज़ आहे जंहिंजे हर हिकु तख़लीक़ में सिंध जे ज़रे ज़रे जो अक्स नज़र अचे थो। मुजसमा साज़ी समेत आर्ट जे मुख़्तलिफ़ शोबनि में मञता माणींदड़ ज़फ़र काज़मी जेको अॼु बि सिंध जे हर माण्हूअ लाइ वॾे उत्साह जो ज़रियो बणियल आहे। कल्चर एंड टूरिज़म खाते पारां सिंध जे हिन ॾात धणीअ जी ॿी वरसी सिंध म्यूज़ियम हैदराबाद में मल्हाई वई। ज़फ़र काज़मीअ जी ॿी वरसीअ जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़त हुनुर तोड़े मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ठाहियल ख़ूबसूरत एग्ज़िबिशन पिणु कई वई जंहिंजो इफ़्तिताह सक़ाफ़त जी सूबाई वज़ीर ससी पलीजो कयो। हिकिड़ो वॾो नालो आहे आर्ट जी दुनिया में। इन में काज़मी साहब जीअं मूं सवेर चयो त ज़हान पंहिंजे टैलेंट सां गॾु हिकिड़ो जीनियस ज़हन उहो कॉम्बिनेशन वरले मिले थो असांखे। ऐं सिंध में त मुंहिंजे ख़्याल में टैलेंट रहंदो आहे त एक्सपोयर कोन मिलंदो आहे या अपॉर्चुनिटी कोन मिलंदी आहे, पर लतीफ़ खे जंहिं पेंट कयो हुजे ऐं उनजी सूरमिन खे उन कलर्स खे उनजी शाइरी खे सम्झ तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, सवली ॻाल्हि न आहे। ऐं इन में कल्चर डिपार्टमेंट खे तमामु घणो अञा कमु करिणो पवंदो, पर आउं ॾाढी ख़ुशि थी आहियां। हीअ जेका उनजी असीं डेथ एनिवर्सरी जे हवाले सां हीअ पहिरियों प्रोग्राम आहे जेको गवर्नमेंट सतह ते मुंहिंजे ख़्याल में थिए पियो। उन में अॼोको ॾींहुं यादगार मुंहिंजे लाइ इन करे आहे जो कॉर्नर जेको आहे उहो असां जेका सोचियासीं त म्यूज़ियम में गैलरीज़ सां गॾोगॾु कॉर्नर्स खणी ईंदासीं, उन में कॉर्नर जेको पहिरियों ज़फ़र काज़मी साहब जो ठहियो आहे त उन में जेको मूं सोचियो जीअं उन खां ख़ूबसूरत ठहियलु आहे। उन में यावर साहब जी काज़मी साहब जी अंबर जी उन सां गॾोगॾु सिंध म्यूज़ियम जी कल्चर डिपार्टमेंट टीम जी जेका एफर्ट्स आहिनि उहा आउं मुंहिंजे ख़्याल में ख़राज तहसीन आहिनि, तहसीन जे लाइ कयूं, उनखे आउं एप्रिशिएट कयां थी। माण्हुनि खे तमामु घणियूं शयूं उन हवाले सां पंहिंजी हिस्ट्री में झाती पाइण जे हवाले सां मिलंदियूं। अञा कॉर्नर्स अञा असांखे ॿिया ठाहिण इलाही शयूं असांखे गाइडलाइंस काज़मी साहब जहिड़नि माण्हुनि जूं छॾियल मिलियूं। इलाही शयुनि में असांखे ज़ीरो खां बि शुरूआति करणी पई आहे ऐं इलाही शयुनि में असांखे उहा टीम कहिड़ी ते भरोसो करिणो कहिड़ी ते कोन उहो असांखे, पर असां पंहिंजो साल में होमवर्क जेको आहे उन में तनक़ीद बि थी वेंदी कोन थींदी, पर असां चयो त माण्हू भले पिया ॻाल्हाइनि जिते कनि ॾियणो हो ॾिनोसीं, पर डिस्टर्ब पंहिंजे कम खे कोन थियणु ॾिनोसीं। मीडिया सुठी सलाह ॾिनी थी त उनखे असां फॉलो कयोसीं दिलि जी गहराइनि सां। जॾहिं त तस्वीरुनि जी नुमाइश में सिंध जे अदीबनि मुहक़क़नि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि न रुगो शिरकत कई पर उन्हनि ज़फ़र काज़मी पारां सिंध जे सूरमिन समेत मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती पासनि ते ठाहियल तस्वीरुनि खे तमामु घणो साराहियो। तस्वीरुनि जी हिन ख़ूबसूरत नुमाइश खां पोइ सिंध कल्चर ऐं टूरिज़म खाते पारां ज़फ़र काज़मी जे ठाहियल यादगारनि जिन में सिंध सूबाई म्यूज़ियम हैदराबाद, इंस्टीट्यूट ऑफ सिंध अलाजी जामशोरो, थरपारकर म्यूज़ियम मीरपुर ख़ास, भिटशा म्यूज़ियम, सेवण म्यूज़ियम, लाड़ म्यूज़ियम बदीन, डिज़ाइन एंड प्लानिंग, शमसुल उलमा डॉक्टर अलामा दाऊदपोटा लाइब्रेरी बिल्डिंग, शाह जो बाग भिटशा ऐं इंटीरियर डिज़ाइन में रखियल गैलरियुनि ऐं कराची म्यूज़ियम समेत ज़फ़र काज़मीअ जी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते हिकु तक़रीब पिणु मुनक़िद कई वई जंहिंजी सदारत पिणु सक़ाफ़ती सूबाई वज़ीर ससी पलीजो कई। पर जिते ॾिसो तनक़ीद बराए तनक़ीद आहे डिपार्टमेंट ते त पोइ असां उन ते हिकिड़े कन मां ॿुधोसीं ॿिए मां कढी छॾियोसीं। असांजा माण्हू ॾींहुं राति होमवर्क में आहे। साल में जेका असां टारगेट रखिया ख़ासि करे सिंध म्यूज़ियम जे हवाले सां ऑडिटोरियम जे हवाले सां उन मां काफ़ी उन में असां अचीव कया आहिनि। डिपार्टमेंट जी लिहाज़ खां असां उहे शयूं अचीव कयूं। म्यूज़ियम में गैलरीज़ हाणे इस्लाम ते गैलरी आणियूं पियासीं ऐं असीं जेको आहे कॉर्नर्स में शेख हयास, शाह लतीफ़, म्यूज़िक में परफॉर्मिंग आर्ट में हिस्ट्री सां रिलेटेड जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जंहिंमें मिर्ज़ा कलीज बेग जहिड़ा नाला शामिल आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ शेख हयास हसन अली आफ़ंदी जहिड़ा नाला शामिल आहिनि, उन्हनि जूं जॾहिं कॉर्नर्स ईंदा ऐं मुख़्तलिफ़ तमामु यूनिक वे में ऐं सिंध ते एट्रैक्शन तमामु घणी वधंदी ऐं उन में सची बची जेको आर्टिस्टिक जेको शइ आहे जेका असीं चाहियूं था असांजी यूथ त इहा शइ एक्सट्रीमिज़म सां बढ़े थी ऐं असांजो कल्चर तमामु रिच आहे। अॼोको ॾींहुं इलाही हवालनि सां तंहिं करे अहम आहियां। जॾहिं त ख़ासि महिमाननि में नाले वारो दानिशर मोहम्मद इब्राहिम जोयो, सक़ाफ़त जो सेक्रेटरी शमसुद्दीन जाफ़रानी, मोनिस अयाज़, ज़फ़र काज़मी जे पुटु खावर काज़मी समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि हिन तक़रीब में वॾे अंग में शिरकत करे ज़फ़र काज़मी खे ख़राज अक़ीदत पेश कयो। कैमरामैन इमरान लाड़क सां गॾु ख़ालिद चांडियो, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।